IB यूनिवर्सिटी जी मां स्टूडेंट हुयमि ऐं इंटर्नी हुयमि। मुंहिंजो मैटर 2021 खां हली रहियो आहे। ईंदड़ टाइम में सोशल मीडिया ते बि इनखे जेको हाणे ॾेखारियो वियो आहे, न्यूज़ मीडिया ते बि ॾेखारियो वियो आहे, काफ़ी प्रेस कॉन्फ्रेंसिस ऐं प्रेस ब्रीफ्स अची चुकियूं आहिनि इन मैटर ते। मुंहिंजो मैटर जेको हुयो कि 2021 में मां आवाज़ उथारी हुई करप्शन ऐं हैरेसमेंट जे ख़िलाफ़ कि यूनिवर्सिटी सखर IB यूनिवर्सिटी हिकु वॾो इदारो आहे, हिकु वॾो नालो आहे, पर चंद माण्हू मिली करे उन इदारे खे तबाह करण जी कोशिशि करे रहिया हुआ करप्शन ऐं हैरेसमेंट जे थ्रू, जंहिंजे करे मां हिकिड़ी आवाज़ उथारी हुई। मुंहिंजी आवाज़ खे रोकण जे लाइ यूनिवर्सिटी मैनेजमेंट, वाइस चांसलर, एक्टिंग वाइस चांसलर मीर मोहम्मद शाह, रजिस्ट्रार ज़ाहिद हुसैन खंड 2021 में जेके उतां जा VC ऐं रजिस्ट्रार हुया, उन्हनि हिकिड़ी कमेटी ठाही, इन्वेस्टिगेशन कमेटी फॉर फैक्ट फाइंडिंग। उन कमेटी जे लाइ एज़ पर रजिस्ट्रार ज़ाहिद खंड हुसैन जे मुताबिक़ जेको आहे वाइस चांसलर उन्हनि खे अथोराइज़ेशन ॾिनी कि तव्हां कमेटी ठाहियो ऐं इन्वेस्टिगेशन कयो कि वीडियो कंहिं ठाही, न सिर्फ़ु वीडियो बल्कि फेक वीडियो कंहिं ठाही। जेको पहिरियों वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियो उनजी कोई इन्वेस्टिगेशन न कई वई हुई कि जेके उन में एलिगेशन्स आहिनि उहे सच आहिनि या कूड़ आहिनि, उनजी तहक़ीक़ात कराई वञे। पर मतिलबु तहक़ीक़ात कराइण खां वजह उन्हनि जेको आहे हिकिड़ी कमेटी ठाही कि आख़िर वीडियो ठाही कंहिं, एलिगेशन सां उन्हनि जो कोई बि कमु न हुयो कि सही आहिनि या ग़लति आहिनि, कि वीडियो कंहिं ठाही। उन्हनि जॾहिं हिकिड़ी इलीगल कमेटी ठाही, उन कमेटी जे दौरान मूंखे घुरायो वियो। मां हॉस्टल में रहंदी हुयमि उन टाइम, 2021 अप्रैल जी ॻाल्हि आहे। 2021 23 अप्रैल या 24 अप्रैल ते वीडियो वायरल थी हुई सोशल मीडिया ते। 26 अप्रैल ते हिननि कमेटी ठाही हुई, हिननि वटि कोई ऑर्डर न हुयो। एज़ पर द सिंध एक्ट CM जेको आहे CM साहब जेके आहिनि उहे ऑथोराइज़्ड पर्सन आहिनि जेके कंहिं बि कमेटी, कंहिं बि यूनिवर्सिटी जी कमेटी कॉन्स्टिट्यूट करे सघनि था। पर हिननि विदाउट CM जी परमिशन जे, विदाउट सेनेट जी परमिशन हिननि पाण कमेटी ठाही। 2 बंदनि ते वीडियो में एलिगेशन्स हुयूं, हिकु हुया वाइस चांसलर ऐं हिकु हुया रजिस्ट्रार। पर उन वक़्तु वाइस चांसलर रजिस्ट्रार खे ऑथोराइज़ेशन ॾिनी कि तव्हां कमेटी ठाहियो ऐं रजिस्ट्रार जे बंदे ते एलिगेशन्स हुयूं उहे करप्शन करे सघो था, त तव्हांखे हिकु एम्प्लॉई जी सैलरी कीअं नथी थी सघे। उन खां अलावा काफ़ी ॿियूं ॻाल्हियूं बि हुयूं जेके कोर्ट मतिलबु जजमेंट में ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां एक्सप्लेन कयूं आहिनि। ऐं इहो बि चयो आहे कि सेनेट जी परमिशन खां बिना कोई बि कमेटी नथो ठाहे सघे, न ई कोई कंहिं ते केस फाइल करे सघे थो। ऐं जेके एलिगेशन्स हुया उहे उन्हनि जी पोज़ीशन सां रिलेटेड हुया, उन्हनि जी पर्सनल लाइफ सां रिलेटेड न हुया कि तव्हां जेके एलिगेशन्स हुया त तव्हांखे सेनेट खां परमिशन वठणी हुई ऐं विदाउट परमिशन तव्हां केस फाइल कयो आहे, विदाउट परमिशन तव्हां पंहिंजी इलीगल कमेटी ठाही आहे। इहो त असांजी सोसाइटी जे लाइ हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन आहे। उन खां अलावा काफ़ी ॿियूं शयूं बि डिस्कस थींदी रहियूं जजमेंट में। बस ठीक है, थैंक यू।